हाणे असां पंहिंजे महफ़िल जे हिन पहिरें सेशन खे हिते ख़तम था कयूं ऐं थोड़ी देर जे वक़्फ़े खां पोइ महफ़िल मौसीक़ी शुरू कई वेंदी, जंहिंमें वक़्फ़े सां तव्हांखे हितां जा ई सचल ॻोठ जा ॿारड़ा नंढा ॿारड़ा वक़्फ़े सां टेबलोज़ बि पेश कंदा ऐं इंशाअल्लाह ही पंहिंजी महफ़िल पूरी रात जी हूंदी ऐं पूरी रात पाण हिते ॻाईंदासीं बि, वॼाईंदासीं बि ऐं ॿुधंदासीं बि। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त असां सचल वासियुनि खे वहम गुमान में बि इहा ॻाल्हि न हुई त को असांखे कराची जे बैनुल अक़वामी शहर में पंहिंजो अजो मुयसर थी सघे थो। इहो सभु कुझु हितां जे बाशऊर माण्हुनि जी सोच ऐं जिदोजहद सां हासिल थियो आहे। उन सिलसिले में असांखे अलाह ताला जो इंतहाई शुक्रगुज़ार थियणु घुरिजे त हुन पंहिंजे फज़ल व करम सां असांखे हिम्मत ऐं जज़्बो ॾिनो जो अॼु असां इज़त ऐं वक़ार सां सचल में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। अव्हांजी मौजूदगी में उन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदुसि त अचो सभु गॾिजी सचल खे सींगारियूं ऐं सवारियूं त जीअं असांजा ईंदड़ नसिल इज़त भरी ज़िंदगी गुज़ारे सघनि। मान वारा बुज़ुर्ग उन अज़ीम मक़सद खे हासिल करण लाइ असां में ॿधी ऐं हिक ॿिए जे लाइ बाहिमी एहतराम ज़रूरी आहे। उन खां अलावा पंहिंजी नसिल खे ईंदड़ वक़्त लाइ तयारु करण लाइ जदीद साइंसी तालीम सहारा था कयूं, छो त दुनिया में कंहिं बि क़ौम तालीम खां सवाइ तरक़ी न कई आहे। अचो त अॼु उन ॻाल्हि जो अहद कयूं त पंहिंजे औलाद खे तालीम जे ज़ेवर सां सिंगारियूं ऐं उन में ई असांजी बका ऐं तरक़ी आहे। आख़िर में शाह साहब जे हिकु बैत सां पंहिंजी तक़ी ख़तमु कंदुसि। तती थदी का काने वेल वेन जी मथा थी हूंदा पेर नहीं ले फिरियंदो।